जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सियासी समाजी अखबारनि वाहिद बख्श भलाई, रहीम जमाली ऐं ॿिनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। अखबारनि जो चवणो हो त पुलिस कातिल गिरफ़्तार नाहिनि कया, केस बि का बि अॻिभराई नाहे थी। केस जा जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सियासी समाजी अखबारनि वाहिद बख्श भलाई, रहीम जमाली ऐं ॿिनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। अखबारनि जो चवणो हो त पुलिस कातिल गिरफ़्तार नाहिनि कया, केस में का बि अॻिभराई नाहे थी। केस जा जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सियासी समाजी अखबारनि वाहिद बख्श भलाई, रहीम जमाली ऐं ॿिनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। अखबारनि जो चवणो हो त पुलिस कातिल गिरफ़्तार नाहिनि कया, केस में का बि अॻिभराई न थी सघी आहे। केस जा जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। अव्हां खे ॿुधायूं पिया जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सियासी समाजी अखबारनि वाहिद बख्श भलाई, रहीम जमाली ऐं ॿिनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। अखबारनि जो चवणो हो त पुलिस कातिल गिरफ़्तार नाहिनि कया, केस में का बि अॻिभराई नाहे थी। केस जा जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जामशोरे में लाडाऊ औरत के अगवा करे लजा लुट बाद कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मलकुंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फहद जामरी खां। जी फहद, आगाह कजो। जी बिल्कुल, ये जामशोरो लंगर थर्मल पावर हाउस पोयां ॻोठ मोहम्मद खुसो अगवा लजा लुट करे बेदर्दी सां क़त्ल कयल कपिड़े जी वापारी लाडाऊ औरत संभरीन पठान जे क़त्ल वारे वाक़े खिलाफ़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जामशोरो शहर जे सियासी समाजी अॻवान हाजी वाहिद बख्श भलाई, दुकानदार अॻवान रहीम जमाली, जेवी अॻवान मौलाना अनवर बुलेदी, सियासी समाजी अॻवान एमडी खुसो समेत शहर जे साझा वंदनि तरफ़ां मुख्य चौक खां रैली कढी शहर जो गश्त करण बैदि जामशोरो प्रेस क्लब में विया। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि अॻवाननि जो चवणो त औरत संभरीन जे क़त्ल वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। पुलिस खे मामले जी घण रुखी जांच करणु घुरिजे। जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी वारे मामले ते आला सतही जांच कमेटी क़ाइमु करे गफ़लत कंदड़ अमलदार ऐं एहलकारनि खे पिणु जांच में शामिल कयो। उन्हनि जो चवणो त पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि कंहिं जे चवण ते आज़ादु कया उहो बि वाज़े कयो वञे। गॾोगॾु उन्हनि अनसरनि खे पिणु जांच में शामिल करे मथां कानूनी कार्रवाई कई वञे। क़त्ल में मुलविस जेके बि जवाबदार आहिनि समूरनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। औरत जे क़त्ल वारे वाक़े खे 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं पुलिस कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। जॾहिं केस में का बि अॻिभराई न थी सघी आहे। हुननि चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त खेनि सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। हिन ताईं ॿुधायां त जेको महिरबानी अव्हां जी फहद, आगाह करण लाइ।